पीपुल्स पार्टी अॻुवाण आगा सिराज दुरानी जी सरबराही में जुड़ियल आल सिंधी पठान तंज़ीम जो सूबाई सदर अफ़गानी हुजण जो इंकशाफ थियो आहे। तंज़ीम जो सूबाई सदर आगा शफ़ीउल्लाह अफ़गानी शोहरियत रखे थो, जंहिंजे पासपोर्ट जी कापी बि सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। आगा शफ़ीउल्लाह अफ़गानी बाबति ज़रियनि जो चवणु आहे त हीउ शख़्स कराची, सखर ऐं जेकबाबाद समेत सिंध जे ॿियनि शहरनि में अफ़गानियुनि खे सपोर्ट करे रहियो आहे। सिंधी पठाणनि जी तंज़ीम जे सदर आगा शफ़ीउल्लाह खे न सिंधी ॻाल्हाइण अचे थी ऐं नई सिंधी ॿोली समझी सघे थो। ज़रियनि मूजिबि हिन शख़्स खे वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी जो राइट हैंड सम्झियो वेंदो आहे। जॾहिं त आगा सिराज दुरानी ते पिणु इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि त हू अफ़गानी पठाणनि खे गैर ज़रूरी सपोर्ट कंदो आहे ऐं हाणे अफ़गानियुनि सां संदसि लाॻापा बि ज़ाहिर थी पिया आहिनि। सिंध अंदरि अफ़गानी पठाण वॾे अंग में मौजूदु आहिनि, जॾहिं त कानून लागू कंदड़ इदारा बि इन ॻाल्हि जी तस्दीक करे चुका आहिनि त ही छुड़वाग शहरनि में ॾोही सरगर्मियुनि में मुलविस आहिनि। अफ़गानी पठाणनि पारां एशिया कप में शिकस्त खां पोइ पाकिस्तान जी मुखालफ़त ऐं अफ़गानिस्तान जी हिमायत में रैली कढी कराची जे शहरियुनि खे हिरासां कयो वियो हो। कराची पुलिस जी हेल ताईं कयल कार्रवाइयुनि में जेके अफ़गानी गिरफ़्तार कया विया, उन्हनि बाबति इंकशाफ थियो हो त हू गैर क़ानूनी तरसियल हुआ ऐं ॾोही सरगर्मियुनि में मुलविस हुआ। ॿिए पासे नौकरियुनि जे हिकु इश्तिहार पिणु सोशल मीडिया ते बाहि बारे छॾी आहे। इश्तिहार में ॼाणायो वियो आहे त इदारे खे कराची में डेटा एंट्री ऑपरेटर जी मुलाज़मत लाइ उर्दू, पश्तो, फारसी, दरी या ॿी कंहिं अफ़गानी ॿोलीअ जी ॼाण लाज़मी हुजणु घुरिजे। इन ॾिस में एमपीए नुसरत सहर अब्बासी ट्वीट कंदे चयो त छा कराची वाकई असां खां खसे अफ़गानियुनि खे ॾिनी पई वञे। सहाफ़ी नज़ीर लिगारी लिखियो त मुल्क सां ही कहिड़ो मज़ाक़ थी रहियो आहे। नादरा पाकिस्तान जो इदारो आहे या अफ़गानिस्तान जो? संदसि चवणु हो त सिंध में मुलाज़मत लाइ सिंधी, सिराइकी सां गॾोगॾु पंजाबी या बलोची खे बि ॿोली ई नाहे मञियो वियो, पर अफ़गानिस्तान जूं ॿोलियूं ॼाणणु ज़रूरी करार ॾिनियूं वियूं आहिनि। छा मुल्क खे ॿीहर कंहिं ग़ोरी, गज़नवी, मंगोल या तुग़लुक फ़तह करे वरितो आहे? हिन समूरी सूरत हाल में इहो ई सवाल कयो पियो वञे त नेठि गैर क़ानूनी तरसियल अफ़गानियुनि जी लोध ख़िलाफ़ सिंध सरकार का जोगी कार्रवाई अमल में छो नाहे आंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk